अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेरान टीवी न्यूज़ में भले कार आऊं आहियां पिरिया गुल सबका पहिरीं नज़र हेडलाइंस ते। पाक फौज तर्जमान चयो आहे त पाकिस्तान जॾहिं बि हमलो कंदो आहे ऐलानियल कंदो आहे। पाकिस्तान कॾहिं बि आम शहरियुनि ते हमला नाहिनि कया। असांजी नज़र में को बि गुड ऐं बेड तालबा नाहिनि। दहशतगर्दनि में को फ़र्क़ु नाहे हूंदो। असां रियासत आहियूं ऐं रियासत तौरु ई रद्द अमल ॾींदा आहियूं। रत ऐं वापार गॾिजी नथा हली सघनि। इहो नथो थी सघे त असां ते हमला बि थियनि ऐं असां वापार बि कयूं। DGISPR लेफ्टिनेंट जनरल अहमद शरीफ चौधरी चयो त असां अफ़गान अवाम न पर दहशतगर्दनि जे ख़िलाफ़ आहियूं। तालिबान हुकूमत रियासत जीअं फ़ैसिला करे, नॉन स्टेट एक्टर्स जीअं फ़ैसिला न करे, तालिबान हुकूमत केसिताईं उबूरी रहंदे। करमपुर वेझो हथियारबंदनि SHO बख्शापुर जे नौजवान भाउ ऐं मासूम पोटे खे क़तल करे छॾियो। जमाल थाणे जद में मोटरसाइकिल सवारनि मथां हथियारबंदनि जी फायरिंग। 6 वरियनि जो मुज़म्मिल पंवर ऐं 25 सालनि जो गुलहसन पंवर क़तल थी विया। मारिजी नौजवान ई नींगर SHO बख्शापुर सिकंदर पंवर जो भाउ ऐं पोटो हुआ। नींगर के स्कूल खणी वञण दौरान मथनि हमलो कयो वियो। लाश ॻोठ अब्दुल हकीम बेजाराणी में घर पहुचण ते कोहराम। ॾोहारियुनि ख़िलाफ़ कचे में ऑपरेशन जी रद्द अमल में वाक़ियो पेश अचण जा चोबोल। वफ़ाक़ी आईनी अदालत कानून जड़ बाबति केस जी ॿुधणी अणॼातल मुदे ताईं मुलतवी करे छॾी। चीफ जस्टिस अमीनुद्दीन जी सरबराही में 3 रुकनी बेंच तरफ़ां ॿुधणी। सिंध सरकार जो वकील न हुजण करे अदालत केस जी ॿुधणी मुलतवी करे छॾी। सिंध हुकूमत कानून जड़ जी कटाई रोकण वारो फ़ैसिलो आईनी अदालत में चैलेंज कयो। सिंध सरकार जी अपील ख़िलाफ़ सिंध बार काउंसिल जे सॾ ते अॼु सॼी सिंध में वकीलनि पारां अदालती कार्रवाइयुनि जो बाइकॉट।